नाज़रीन, तालुके कुनरी में टालपुरनि जो हिकु अहिड़ो कुटुंब मौजूदु आहे जंहिं मोर समेत ॿिनि नायाब पखियुनि जा नस्ल बचाइण लाइ पंहिंजनि 800 एकड़ जे बाग़नि खे पखियुनि जे महफ़ूज़ पनाहगाह बणाए छॾियो आहे। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे जानिब दिलवाणी। फितरत पसंदी हिकु अहिड़ो गुण आहे जंहिंखे कुझु माण्हू नसलनि खां जारी रखियो अचनि था। सिंध में टालपुरनि जो हिकु अहिड़ो कुटुंब मौजूदु आहे जंहिं मोरनि जहिड़े हसीन पखियुनि समेत ॿियनि नायाब पखियुनि जे नसलनि खे बचाइण लाइ जेके कोशिशूं कयूं आहिनि उन्हनि जी साराह करण खां सवाइ रही नथो सघिजे। जी हा, असीं ॻाल्हि करियूं था बोदर फार्म वेझो तालका कुनरी जे क़दीमी मोर पखी जे नाले सां क़ाइमु हिकु ॻोठ जी, जंहिं ते नालो ई पयल आहे मोर झंगो। मोर झंगो नालो हिन इलाइक़े ते कीअं पियो उन बाबति फितरत जे हुसन ऐं पखियुनि सां प्यार कंदड़ डॉक्टर मीर उमाल्ला ख़ान टालपुर कुझु हिन रीत ॿुधाए थो। सॼो जेको असांजो इलाइक़ो आहे हाकड़े जे किनारनि ते आबाद आहे। माना हीउ पुराणो हाकड़ो जेको दरिया हो, इन करे घणो करे नाला हिननि जा हाकड़े जे मिज़ाज सां नाला रखियल आहिनि आसपास देहुनि जा। हीउ इलाइक़ो उन ज़माने में लहे जा वॾा माना हिते हिकिड़ो ॿेलो हो ऐं उते झंगली जीवत तमामु घणी हुई। इन करे जॾहिं हिते आयो त हुते हुन नालो हिनजो रखी छॾियो मोर झंगो। डॉक्टर मीर उमाल्ला ख़ान टालपुर उहो बि ॿुधाए थो त संदसि वॾड़नि दे मोर झंगो खे कहिड़े मक़सद लाइ हासिल कयो हो ऐं छा पोइ उहो मक़सद माणे सघियो आहे या न। 1928 तारे जेको आहे हीअ ज़मीन लैंड ग्रांट्स थियूं बैराज खां अॻे, त पोइ असांजा वॾा ॾाढो असांजो मीर अब्दुल्ला ख़ान उन ई दे मोर झंगो ऐं हुन सां गॾु थोरो पार्ट ऑफ डंडड़ो दे हुई, इहा ज़मीन अक्वायर कई ऐं एज ए एग्रीकल्चर फार्म डेवलप थियो। माना हाकड़ो उन ज़माने में पाणी सां भरियलु हो, यानी अञा बैराज न विया हा तॾहिं हाकड़ो जो पाणी उन में सॼो साल मौजूदु रहंदो ऐं उन ते आबादी करे सघिबी हुई उन टाइम ते। पोइ आहिस्ता आहिस्ता इहे जेका लाज़मी ॻाल्हि आहे लहे जो वॾो ॿेलो हो, जॾहिं आबादी थी त उहो घटिजणु लॻो, त पोइ वरी उन जो सब्स्टिट्यूट वरी असांजो वालिद साहिबु मिराज अहमद ख़ान हो, त उन खे त भई मोरनि जो नसल बि बचे ऐं उन बाग़ जो बि पर्पज़ थिए, त उन ज़माने में बाग़ जी शुरूआति कराई। ऐं मोर घणो करे हिते जेको असां वटि वेहे थो उहो अंब जे बाग़ खे तमामु घणो पसंदि करे थो। उहो छाजे करे उहो मथे कोशिशि करे थो ज़मीन खां जेतिरो ऊचाई ते उहो रहे, इन करे उहो पसंदि करे थो। अच्छा, हाणे हाकड़े जे किनारनि ते बि ॿेला हूंदा हुआ या झंग हूंदो जेके रवायती, जंहिंमें ॼारुनि जो या ॿियनि जेके आहिनि जंगली जेके आम ॿूटा आहिनि उन्हनि जो, उहो बि आसे आसे माण्हुनि जी आबादी वधी ऐं काठ ॿारण जे काठ में उहो इस्तेमालु थियो त उहो घटिजी वियो। वालिद साहिब जे ज़माने खां वठी कोशिशि थी त ख़ुदि हिते नंढा नंढा झंग जा ॿेटारा क़ाइमु कजनि, त जीअं ई कम अज़ कम जेको पंहिंजो बचा ॼणे थो त उन लाइ हुनखे माना हिकिड़ी का अहिड़ी अनडिस्टर्ब्ड शइ मिले। अॻे त बाग़ जो न्यूक्लियस हिकिड़े हंधि हो, त हिकिड़े हंधि मोर जेको हूंदो, हींअर उहो मोर जेको आहे उहो घटि में घटि 20-25 टोलनि में विरहाइजी वियो आहे। फी टोलो एवरेज असां जेका गणप कराई आहे उन खां 25 खां 30 फी टोलो माना मोर हुजे थो ऐं वधे पियो। सिंधी शाइरी में महबूबनि खे मोर जहिड़ा सुपरी जहिड़ी तशबीह ॾिनी वेंदी आहे। मोर झंगो में अहिड़ा सुहिणा मोर थोरा न पर काफ़ी अंग में मौजूदु आहिनि। मोर झंगे जो नालो त मोरनि सां मनसूब आहे, पर मोरनि जे हिन पनाहगाह में ॿियनि केतिरनि ई पखियुनि देरा ॼमाए वरिता आहिनि, जंहिंसां बाग़नि जे ख़ूबसूरती में वेतर इज़ाफ़ो थी वियो आहे। बाग़ जो जेको रक़बो आहे उहो जेकॾहिं मजमूई असीं मिलायूं था त 800 एकड़ खां मथे बाग़ आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा बाग़ असां जंहिंमें असां कोशिशि कयूं था त ओड़ो बाग़ हुजे जंहिंमें खेड़ी बि न थिए, ॿियो बि न थिए, जी झंगली जीवत डिस्टर्ब न थिए ऐं दवाउनि जो असां कोशिशि कई आहे त घटि थिए। त उहो तमामु पखी जेको आहे हींअर नायाबु थी वियो आहे न, साओ तोतो जेको चवनि था सिंध में टोटल नायाबु थी वियो आहे, उहो बि हिते माना हाणे अची वियो आहे। घटि में घटि न त 20-25 उन्हनि जा गुज़िरियल 2 सालनि खां उहो बि वधे पियो। साओ गेरो जेको आबू डूंगर जो आहे माना हिन इलाइक़े में नायाबु आहे, उहो बि हिते घटि में घटि हींअर 100-125 जे तादाद में थी वियो आहे। पर उहे तमामु पखी जेके काठकुठो आहे, काणकणची आहे, बुलबुल आहे, अबाबील आहे, इहे सभु पखी वरी मोटी आया आहिनि। अलहमदिल्ला ख़ुशी थिए थी जॾहिं ॾिसूं था। ऐं झिरकी जो नसुल विच में ख़तमु थी वियो, उहो तमामु वधी आहे। माना असांजी कोशिशि इहा आहे, उनखे असां आर्टिफिशियल फीडिंग बि ॾींदा आहियूं त जीअं उहा वधे। माना मोर झंगे जा मक़ामी माण्हू ॿुधाइनि था त वरियनि खां वठी मोर झंगो खे पखियुनि जे देस तौरु सुञातो वञे थो, जॾहिं त बाग़नि ऐं ॿनियुनि मां थींदड़ अनाज जे उपत मां हारियुनि जीअं पखियुनि लाइ बि विरियो मख़सूस थियल आहे। ॿियो हिते प्रॉब्लम इहो हो त लाज़मी ॻाल्हि आहे जेको अॻे झंग चरंदो, माण्हुनि जी आवत वधी वई हली,
त पोइ उनखे वरी आर्टिफिशियल उनखे खुराक ॾियण लाइ ख़ासि तौरु सियारे में, छो त जेको जीत ॼणो आहे उहो कोन थो मिले ऐं सियारे जो पीरियड आहे, उन में उनजी न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट घणी आहे, त पोइ उनखे वरी उहा वालिद साहिब जे तौर खां वठी हिकिड़ी कोटा मुक़ररु थियल त भई हिन खे हेतिरो जेको आहे सो हुनखे ॿाझर हेतिरी हुनखे वरी जेका आहे सा मकई इन करे त उनजी न्यूट्रिशनल वैल्यू वधीक आहे ऐं मोर वॾो दाणो आहे चुगी सघे थो, त उनजी मुक़ररु थियल आहे। नंढनि पखियुनि लाइ ॿाझर जो असां वटि हिकिड़ी रवायत उहा हलंदी अचे माना। मीर हाजी अहमद ख़ान जे दौर खां वठी इन्हनि मोरनि जे लाइ ख़ासि जीअं हारी जो विरो मुक़ररु हूंदो आहे, उन ई तरीक़े सां इन पखियुनि जो अन्न मुक़ररु थियल आहे। उन में सियारे जी मौसम में मकई आहे, बाक़ी मौसमूं जेके आहिनि उन में अन्न ॿाझर जो हलंदो आहे, कणिक जो बि हलंदो आहे। मीर साहिबु उमानला साहिबु अॼु ॾींहं ताईं उहो मुक़ररु करे ऐं ॾींदो आहे फिक्स। इहा तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं बाक़ी जेको आहे सो उन पखियुनि जे तहफ़ुज़ जे लाइ गेट लॻाया विया आहिनि बाग़ खे। उन ई गेटनि ते फ़क़ति इहा ई माण्हू रखिया विया आहिनि त पखियुनि जा बेज़ा वग़ैरह के चोरी न थियनि ऐं जीअं त इहे नायाब नस्ल जा पखी अॼु ॾींहं ताईं क़ाइमु दाइमु रहनि। ॾिठो आहे मोर जॻो ही क़दीम हिकिड़ो आहे इलाइक़ो जो तर वटि जॾहिं नाला पिया लिखिया तॾहिं हिन जो नालो रखी मोर जॻो, छो जो हिन में मोर घणा रहंदा, जग हूंदो। पोइ जॾहिं हिन खे अची मीर अब्दुल्ला ख़ान अची आबाद कयो ऐं वरी उन जो पुटु वरी थियो मीर अहमद ख़ान, उन्हनि बि बाग़ झंग कढे ऐं बाग़ रखिया। बाग़नि में मोर तमामु घणा हूंदा हुआ ऐं ॿिया पखी अची रहिया ऐं चतू इहे जेके हूंदा, इन जो नालो इन जे करे पियो आहे त मीर अहमद ख़ान बि बाग़ रखी ऐं मोर संभालिया। ऐं तंहिंखां पोइ वरी मीर उमानला ते बि बाग़ जो हिन खे इहे असीं अक्सर करे हिननि खे पखियुनि जो ई देश चवंदा, यार हीउ पखियुनि जो आहे मुल्क। सो हिननि में पखी चतू ऐं मोर ऐं ॿिया अहिड़ा गिरा ऐं ॿिया आम पखी जेके आहिनि से हिन में तमामु घणा रहंदा आहिनि। पखियुनि पालण सां गॾोगॾु उन्हनि जी हिफ़ाज़त बि का मामूली ज़िम्मेवारी न आहे। मोरजंगो जे 800 एकड़ ते ॿधल हिन देह में चौकीदार जो बाक़ाइदा हिकु निज़ाम जुड़ियल आहे, जंहिं तहत नायाब पखियुनि ऐं उन्हनि जे नस्लनि जी हिफ़ाज़त कई वञे थी। ऐं पोइ वरी हिकु प्रॉब्लम इहो थियो त माण्हुनि जी जीअं जी मार्केट वैल्यू वधी ऐं आसपास मोर ख़तमु थी वियो त हीअ हिकिड़ो न्यूक्लियस हो त माण्हू बेदा खणी वेंदा मोरनि जा। त पोइ वरी असांखे हिन खे गेटेड करिणो पियो त चारी पासा गेट लॻायूं। हाणे बि असां ख़ुशूसी तरह मई खां वठी अगस्त ताईं हिन जी जेका आहे उहा ब्रीडिंग जो पीरियड हूंदो आहे। माना उन ब्रीडिंग पीरियड में असां हिते स्पेशल चौकीदार मुक़ररु कंदा आहियूं त ख़ासि तौरु उहे इलाइक़ा जिते ही वञे थो ऐं बेदा लाहे थो, इहे 3 महीना 4 महीना असां स्पेशल पघारदार मुक़ररु कंदा आहियूं त भई उते को माण्हू तंग न करे, या को जानवर कुतो आहे या ॿिलो आहे अहिड़े क़िस्म जो वांडरिंग जानवर आहे उहो वञी उन्हनि खे नुक़सानु न पुॼाए। छाजे करे जो हीउ तमामु शर्मीलो पखी आहे ऐं लुकल रहंदो आहे। हीअ ज़ाहिरी तॾहिं थींदो आहे जॾहिं हिन जा बचा कम अज़ कम उॾामण जी कैफ़ियत में ईंदा आहिनि, तॾहिं मोटी ईंदो आहे हिते। ऐं अलहमदुल्ला इहो ई सबबु आहे जो मोर अञा ताईं हिन इलाइक़े में जेको वरी बि थोरो घणो ॿियनि जिते वञे थो तॾहिं उनजो न्यूक्लियस ई आहे, मर्कज़ ई आहे मोर जो। चौकीदार असीं आहियूं हिते मोरनि जा तमामु जाम चोरी थी वेंदी हुई, उन जा बचा आहिनि या आना आहिनि। हींअर असीं बचाईंदो तक़रीबन 20 ॼणा आहियूं चौकीदार। 800 एकड़ बाग़ आहे, उन ते 20 ॼणा चौकीदार आहियूं। पोइ हमचोरस पहिरियों ई गेट वेट लॻाए छॾिया आहिनि, ॿाहिरियों माण्हू हाणे नथो अचे, उन जे करे असीं जांच करियूं था, हिननि जा आना ऐं बचा बचायूं था। मोरजंगो में नायाब पखियुनि जी वाध वेझ ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त ऐं अफ़ज़ाइश जो सरचश्मो ॾिसी पक थी वञे थी त जेकॾहिं असांजे देश में कुनरी जे हिन मीर कुटुंब जहिड़ा फितरत पसंद जागीरदार हुजनि त सिंध जी सदियूं पुराणी सूंह खे बहाल करे सघिजे थो। कैमरामैन टीम सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़, बौदर फारम।